ख़ुशि हूंदे सूबेदार। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, जीअं त अवां मुंहिंजे हिन चैनल ते अगरि जेकर अवां आयो न्यू त बराए महिरबानी सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि जे मोबाइल में अचे, अव्हांखे मिले बहितरीनु अपडेट। जी हाँ दोस्तों, जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। नज़ीर अहमद अटक पंजाब खां, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं असगर अली थेबो साहिब जी वॾी महिरबानियूं। असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त न्यू दोस्त आहे, राति वारे वीडियो में मूंखे उन कमेंट्स कयो आहे ऐं उन दोस्त पंहिंजो नालो कोन लिखियो आहे, उन सिर्फ़ु एतिरो लिखियो आहे त इंडिया खां अहमदाबाद, इंडिया अहमदाबाद खां उन असांखे सब्सक्राइब कयो आहे। उन दोस्त खे वरी बि मां गुज़ारिश इहा ई कंदुसि त बराए महिरबानी दोस्त पंहिंजो नालो लिख त जीअं मूंखे नाले खणण में आसानी थिए। ऐं अवां दोस्तनि जी महिरबानी लख थोरा जो अवां मुंहिंजे हिन वीडियो खे मान ॾिनो, इज़त ॾिनी ऐं मूंखे इज़त ॾिनी। मुंहिंजे वीडियो खे पूरो वॉच कंदा वरी वॾी महिरबानी थींदी, छो त मां हमेशह जीअं अव्हांखे बहितरीनु अपडेट पहुचाईंदो आहियां, हर ड्रामे जी अपडेट अवां दोस्तनि ताईं पहुचंदी आहे। ऐं जेकर मुंहिंजो वॉइस में को मसइलो हुजे या मुंहिंजी का अपडेट में को मसइलो हुजे, अवां दोस्तनि खे मां इहे गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी जेका कमेंट कंदा करो त आईंदा जेका अचण वारी वीडियो में मां पंहिंजो जेको आहे जेका बि वॉइस क्वालिटी हूंदी या माइक जो मसइलो हूंदो या को बि अहिड़ो को सिलसिलो हूंदो उनखे मां सेट करे वठंदुसि। तमामु दोस्तनि जी महिरबानी। जीअं त मां अॻिले जेको वीडियो अवां दोस्तनि सां शेयर कयो हुउसि त मां बीठल हुयुसि शिकारपुर, ऐं शिकारपुर असांजो KTN जो बहितरीनु हिकिड़ो मज़ाहिया कॉमेडी ड्रामो जी रिकॉर्डिंग हली रही आहे, हिन टाइम बि हली रही आहे। ऐं मुंहिंजो जेको हुन में कैरेक्टर तमामु हिकिड़ो बहितरीनु कैरेक्टर हो, किरण जे नाले सां, जेको मां बाख़ूबी निभाए आयो आहियां। इनशाअल्लाह 60-65 खां पोइ उनखे ऑन एयर कयो वेंदो। हींअर 50 क़िस्तूं जो हली चुकियूं आहिनि ऐं 60-65 खां स्टार्टिंग थींदी। तक़रीबन हू सोप सीरियल आहे ऐं पोइ हिते तमामु हिकिड़ो खोड़ सारो कमु आहे। ऐं मां अवां दोस्तनि खे बि इहा गुज़ारिश कंदुसि त इहो मज़ाहिया ड्रामो हर हिकु जहिड़ा ड्रामो बि ज़रूरु ॾिसंदा। ऐं हींअर जेका मां अवां दोस्तनि खे अपडेट पहुचायां पियो, उहा अपडेट आहे अवां जे पंहिंजे ड्रामो ॾिसण वारो जेका मां ॾिसंदा आहियो हमेशह, ऐं जंहिंजा मां परस्तार आहियो, जंहिंजा खे खोड़ सारा अदाकार में वणंदा आहिनि, उहो आहे सोप सीरियल वेरनि जी बस्ती। जीअं दोस्तो सिंध TV ते हलंदड़ वेरनि जी बस्ती ड्रामो तमामु बहितरीनु हिकिड़ो ड्रामो आहे जेको अवां जे नज़रनि खां गुज़री आहे। त मां जेका अवां दोस्तनि ते अपडेट पहुचाइण वारो आहियां, मां उमेद कयां थो पियो त उहा अपडेट अवां दोस्तनि खे तमामु घणी बहितर लॻंदी। ऐं जन दोस्तनि खां क़िस्त नंबर 20 जेका मिस थी वई आहे, जेका अवां दोस्तनि न ॾिसी चुका आहियो ऐं कंहिं मजबूरी तहत या अवां दोस्तनि वटि पैकेज न हुजण जे करे या अवां दोस्तनि वटि लाइट न हूंदी आहे जेके टेलीविज़न ते ड्रामो ॾिसंदा आहिनि, या को ॿियो सबबु हुजे, या दोस्तनि को कमुकार हूंदो आहे, उहा अवां दोस्तनि खां जेका एपिसोड उहा क़िस्त जेका अवां खां मिस थी वेंदी, उहा अवां दोस्तनि खे उनजी जेकी पूरी अपडेट आहे उहा अवां दोस्तनि जे नज़र करणु चाहींदो आहियां। त दोस्तो उमेद कयां थो पियो त उहा अवां दोस्तनि खे तमामु घणी पसंदि ईंदी। अञा जेकर मुंहिंजो को दोस्त रहिजी वियो आहे मुंहिंजे चैनल ते आयल आहे, अञा सोचे थो पियो त मां अदाकारीअ जो जेको आहे सब्सक्राइब कयां या न कयां, त दोस्त खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त दोस्त सोचण जी ॻाल्हि न आहे, छो त मां हमेशह जीअं दोस्तनि खे बहितरीनु खां बहितरीनु वीडियोज़ ॾींदो आहियां। ऐं जेकॾहिं अवां दोस्त अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त बराए महिरबानी सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं पहुचे, अव्हांखे मिले बहितरीनु अपडेट। ऐं हुन खां अलावा दोस्तनि खे ॿी गुज़ारिश कंदो हलंदुसि त जिथे कहिड़े मुल्क खां, कहिड़े सिटीअ खां, कहिड़े ॻोठ खां, ऐं अवां जो पंहिंजो नालो छा आहे, जेके बि न्यू दोस्त अचण वारा आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे मुल्क जो नालो लिखी कमेंट ज़रूरु कंदा करो त जीअं मूंखे नाले खणण में वॾी आसानी थिए। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं दुआनि में हमेशह यादि रखंदा करो दोस्तो त जीअं हींअर अल्हम्दुलिल्लाह जे कॾहिं अवां जे नज़र असांजो हीउ सोप सीरियल अची वियो आहे, जेको कॉमेडी सोप सीरियल जेको हली बि चुको आहे, तक़रीबन 50 एपिसोड हली चुका आहिनि। ऐं उन में अगरि मुंहिंजो कैरेक्टर अवां दोस्तनि खे पसंदि अचे त हुनजे लाइ बि तव्हां जेको आहे कमेंट ज़रूरु कंदो।
इहा मुंहिंजी हिकिड़ी स्पेशल अवां दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे जिन जिन दोस्तनि जेको आहे मूंखे कमेंट कया आहिनि उन्हनि दोस्तनि जो वॾी महिरबानी लख थोरा। शेर सोलंकी लालू रैंक खां जंहिं असांखे सब्सक्राइब कयो, हमेशह जीअं मूंखे खोड़ सारियूं दिलियूं उमाणींदो आहे, प्यार ॾींदो आहे। ऐं उहो असांजो ॿियो आहे दोस्त शाहजहान। जी हा, शाहजहान नौशहरे खां असांजो खोसो भाउ आहे खोसो भाउ आहे जंहिं असांखे जेको आहे सब्सक्राइब कयो आहे। उन्हनि बि असांखे खोड़ सारियूं दिलियूं उमाणियूं आहिनि। ॿियो आहे असांजो ख़ैबर खां अब्दुल हाई संजरानी साहिबु, उहो हमेशह असांजे दिलियूं उमाणींदो आहे, उनजी वॾी महिरबानी लख थोरा लख लाइक़। ऐं ॿियो अधु आहे असांजो सिकंदर अली ओगाई साहिबु कंदकोट खां, उन असांखे सब्सक्राइब कयो आहे, उहो बि असांजो जेको आहे दिलि उमाणींदो आहे। ठीकु अहिड़ीअ तरह अगरि अवां मूंसां प्यारु करणु चाहियो था त मूंॾां अवां बग़ैर कंहिं रुकावट जे, बग़ैर कंहिं झिझक जे अवां पंहिंजूं दिलियूं उमाणे सघंदा आहियो। ऐं मां एक्सेप्ट कंदुमि दोस्तनि जो प्यारु मोहबत। त दोस्तो अॼु जो वीडियो एतिरो ई हो, काफ़ी अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी। जेकॾहिं अवां दोस्तनि अञा ताईं न कयो आहे सब्सक्राइब, पर महिरबानी जल्दी जल्दी सब्सक्राइब करे वठो। ऐं अचण वारे वीडियो ते मूंखे ॾींदा इजाज़त। चवंदो आहियां जुदा न फिदा, पाकिस्तान जिंदाबाद, जीअ लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी, सराइकी, बलोची, बुरेकी, मारवाड़ी, थड़ी, पंजाबी, उर्दू, जेके बि दोस्तो ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि, जेके सिंधी सम्झंदड़ आहिनि, सभई आबाद हुजो हमेशह जीअं गुलनि जीअं टेकंदा टणंदा रहो। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी, पंहिंजो ख़्यालु रखंदा, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा, पंहिंजे नियाणियुनि खे सुठे में सुठी तालीम ॾियारींदा ऐं पंहिंजे नंढनि खे रोड़नि रस्तनि खां परे रखंदा। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। वरी मिलो था ॿिए वीडियो जो, तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।